ही आहे सिंध प्रोग्राम में पंहिंजे ॾिसंदड़नि खे भलीकार चऊं था। नाज़रीन, आऊं आहियां अवां जो मेज़बान किशोर कुमार। जीअं त नाज़रीन, अॼोके असांजे प्रोग्राम जो जेको टॉपिक आहे, सिंध में ताज़ो ई पयल बरसातुनि खां पोइ एग्रीकल्चर सेक्टर खे जेको नुक़सानु रसियो आहे ऐं सिंध जो 80% जेको दारोमदार आहे उहो ज़रात ते आहे ऐं सिंध जी ज़रात खे केतिरो नुक़सानु थियो आहे उन बाबति बि असां कोशिशि कंदासीं त हिते जेके आबादगार आहिनि ऐं हिते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कयूं त सिंध अंदरि जेको आहे कणकुनि खे, कमंद खे ऐं सारियुनि खे ऐं ॿिया जेके फुटी जहिड़ा फ़सुल आहिनि उन्हनि खे जेको नुक़सानु थियो आहे उन्हनि खां पोइ जेको आहे तुंहिंजा जेके मारूअड़ आहिनि उहे फ़ाक़ा कशी गुज़ारण ते मजबूर आहिनि ऐं सिंध अंदरि जेको एग्रीकल्चर सेक्टर में उपत आहे उहा बि जेको आहे हिन साल जेको आहे न थी सघंदी ऐं ईंदड़ जेको वक़्तु आहे पोखाई जे हवाले सां जंहिंमें मुख़्तलिफ़ फ़सुल आहिनि, जंहिंमें कमुन थी वियो ऐं उन सां गॾोगॾु सारियूं थी वियूं ऐं कणक थी वई, हुन जे लाइ जेको आहे हुकूमत सिंध कहिड़ी हिकमत अमली जोड़ी आहे इन जा बि सवाल जेको आहे असां हिते जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि खां बि पुछंदासीं ऐं हिते जेके मुतासिर आहिनि बरसाति ऐं ॿोॾि जा जेके मुतासिर आहिनि हिते मारूअड़ा जेके आबादगार ऐं हारी आहिनि जेको हारपो कंदड़ आहिनि उन्हनि खां बि पुछंदासीं त बरसातुनि खां पोइ जेको उन्हनि जो नुक़सानु थियो आहे हिन महिल ताईं हुकूमत सिंध उन्हनि सां केतिरो ताउन कयो आहे। इन्हनि सभिनी सवालनि जे लाइ असां हलूं था आवाम ॾांहुं। हीअ आहे सिंध प्रोग्राम खे कंटिन्यू कंदे असां सां गॾु जेको आहे इन वक़्तु अब्दुल फ़ताह सुमरो साहब प्रिंसिपल साइंटिफिक ऑफिसर आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। गुज़िरियल कुझु ॾींहं पहिरियों जेको आहे सो ताज़ो ई बरसातुनि सबबु जेको आहे एग्रीकल्चर सेक्टर खे जेको नुक़सानु थियो आहे जंहिंमें कमुनि जो फ़सुल बि आहे ऐं ॿिया जेके फ़सुल तबाह थिया आहिनि उन जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं साईं खां पुछंदासीं त ईंदड़ जेको फ़सुल आहे उन जी पैदावार कीअं कजे ऐं जेको नुक़सानु थियो आहे उन खे पूरो करण जे लाइ हुकूमत खे छा करणु घुरिजे। इन सभिनी सवालनि जे हवाले सां असां साईं सां पुछंदासीं त साईं जो छा चवणु आहे। साईं ॿुधाइजो त हीउ जेको सिंध अंदरि ताज़ो ई बरसातूं थियूं आहिनि केतिरो नुक़सानु थियो आहे। आधा ॻाल्हि इहा आहे त हीअ जेके माना असां वटि बरसातूं पियूं आहिनि इहो माना हिकिड़ी सदीअ खां माना अहिड़ी का हिस्ट्री नथी मिले सदीअ में त अहिड़ी बरसातूं थियूं आहिनि। नो डाउट इन्हनि बरसातुनि हीअ जेको फ्लड आयो हिन फ्लड तमामु वॾो नुक़सानु ॾिनो आहे ओवरऑल मुल्क खे ऐं मुल्क जी इकानमी खे, स्पेशली सिंध खे न। सिंध में जेके बारिशूं थियूं उन में तमामु घणो वॾो मसइलो थी वियो ऐं असांजो जेको पाणी आहे ड्रेनेज जो सिस्टम आहे उहो ड्रेनेज जो सिस्टम माना फ्लॉप थी वियो, उन ड्रेनेज सही कमु न कयो जंहिंजे करे हिन वक़्तु बि तव्हां हिन एरिया में जेकॾहिं खैरपुर में मां कल्ह आयो आहियां त करुंडी ऐं हीअ साइड जेका मां घुमियो आहियां फैज़गंज वारी गंबट वारी त 3-3 फुट पाणी हिन वक़्तु बि मां ॾिठो आहे त तमामु घणो फ़सुलनि खे इंफ्रास्ट्रक्चर खे नुक़सानु पहुतो आहे। कुदरती हिकिड़ी आफ़त आहे, हाणे उनखे असांखे मैनेज करिणो आहे। जेकॾहिं असां प्रॉपरली असां उनखे मैनेज कयूं त असां वरी हिकु भेरो ॿीहर अॻिते वधी सघूं था ऐं मूंखे उमेदु आहे, मूंखे पक आहे त असांजा आबादगार, असांजा हारी महिनत कश आहिनि ऐं उहे महिनत करे इहो अॻिते वधींदा ऐं इन्हनि फ़सुलनि खे ॿीहर नए सिरे सां आबाद कंदा। पर हिन वक़्तु जेको करंट इशू आहे सभ खां वॾो जेको मसइलो आहे त हिन एरिया में मोस्टली 60% त मां पाणी ॾिठो आहे। हाणे जेकॾहिं हिन सीज़न में जेको अॼु नवंबर जी आहे मुंहिंजे ख़्याल में 8 तारीख़ ताईं बि अञा जंहिं ज़मीन में पाणी बीठो आहे त उन में सिधी सही ॻाल्हि आहे त कणिक जी पोखी नामुमकिन ई आहे। बाक़ी जेकॾहिं मूंखे लॻो त हिकिड़ो जेको कमंद जो फ़सुलु आहे जेकॾहिं ॿिया फ़सुल ॾिसूं भेट कयूं त कमंद जो फ़सुल खे नुक़सानु ज़रूरु थियो आहे, पर इहो वाहिद फ़सुलु आहे जेको हिन वक़्तु बि तव्हांखे ज़मीन में मिलंदो। उहा ज़मीन जेका फ्लड अफेक्टेड आहे उन में नो डाउट 30 to 40% कमंद खे नुक़सानु ज़रूरु नज़र मूंखे आयो जेको हिन एरिया में मूं ॾिठो। ओवरऑल सॼी सिंध में छा सूरत हाल आहे उहो सर्वे ई ॿुधाईंदी, पर हिन एरिया में मूं ॾिठो त 30 to 34% 5% इहो हिन में कमंद में नुक़सानु आहे। पर उन खां पोइ बि 40 ॾींहं पाणी में कमंद बीठो आहे ऐं पोइ बि कमंद सर्वाइव कयो आहे। मुंहिंजे ख़्याल में अहिड़ो ॿियो को बि फ़सुलु कोन्हे जेको 40 ॾींहं उन में पाणी मथां बीठो हुजे ऐं सर्वाइव करे। कमंद ई हिकिड़ो हार्डी क्रॉप आहे जेको स्ट्रेस में बि ऐं फ्लड वारी सूरत हाल में बि हले थो ऐं उन तमामु सुठो सर्वाइव कयो आहे। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांजा आबादगार जेका बि क्रॉप पोखिन, जेको बि फ़सुलु पोखिन उन में ज़रई माहिरनि सां गॾिजी करे उहो अॻिते वधनि, उन्हनि जी सलाह मशवरे सां अॻिते वधनि, जदीद जेको टेक्नोलॉजी आहे उहो अपनाइनि ऐं सुठो ॿिज, सिहत ॿिज अप्लाई कंदा ऐं प्रॉपर मैनेजमेंट कंदा
त हिकिड़ो भेरो ॿीहर सर्वाइव करे सघिजे थो। ऐं इन में हुकूमत जो कमु आहे त हुकूमत हिननि खे सपोर्ट करे थी पई। हिन वक़्त बि फेडरल गवर्नमेंट जेको आहे सो शुगर केन जी जेको आहे सो वाधारे जे लाइ ऐं कमंद जे ऐं वीट जे पैदावार जे वाधारे जे लाइ PSDP जेके प्रोजेक्ट्स आहिनि उन्हनि मां फंड्स ॾिए थी पई ऐं उहा सर्वे हले थी पई। सीड मुफ़्त उन्हनि खे हारियुनि खे मिलंदो ऐं हारियुनि जी सहायता थींदी ऐं इनशाला हिकिड़ो भेरो ॿीहर सिंध पंहिंजे पेरनि ते बीहंदी ऐं असांजा हारी असां सभई गॾिजी जेकॾहिं महिनत करे अॻिते वधंदासीं त असां इन कुदरती आफ़त मां हिकिड़ो भेरो ॿीहर निकिरी सघूं था। पर ॻाल्हि आहे हिमत जी, हिमत कंदासीं त सभु मसइला हल थींदा। जीअं त नाज़रीन तव्हां जेको आहे साईं अब्दुल फ़ताह सुमरियो साहिब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुन जो चवणु इहो आहे त वाक़ई जेको आहे ताज़ो ई बरसातुनि खां पोइ सिंध अंदरि जेके फ़सुलुनि खे नुक़सानु पहुतो आहे हुनखे ॿीहर जेको आहे ज़मीनुनि खे आबाद करण जे हवाले सां हुकूमत खे ऐं आबादगारनि खे गॾिजी जेको आहे जोगा उपाउ वठणा पवंदा ताकी जेको आहे वधीक खां वधि जेको आहे कमंद या कणक जो जेको फ़सुलु आहे उन जी पैदावार में इज़ाफ़ो थी सघे। प्रोग्राम खे कंटिन्यू कंदे असां सां गॾु इन वक़्तु जेको आहे गंबड़ जी सोशल वर्कर अदी सकीना जामड़ो मौजूदु आहे। उनखां पुछंदासीं त हिन महिल ताईं जेको 3 महीना गुज़रण बाद जेको आहे मुख़्तलिफ़ जेके असांजे हिन गंबड़ तालुके में जेके फ़सुलु पोखियल आहिनि जंहिंमें कमंद आहे ऐं ॿिया जेके फ़सुलु आहिनि उहे पाणी हेठि आहिनि ऐं घरनि में बि अञा ताईं पाणी न निकितो आहे। छा चवणु आहे अदी तव्हांजो इंतिज़ामिया छा ताउन कयो आहे? अदा हिन वक़्तु त इंतिज़ामिया खे रड़ियूं करे करे थकिजी पिया, कोई बि असांजो तदारक न थियो आहे। हे ॾिसो था फ़सुल ॿुॾा पिया आहिनि, असां ग़रीब माण्हुनि जा वण ख़तमु थी विया, हे कमंद जा फ़सुल ख़तमु थिया। हाणे सम्झो था त 4-4 फुट ईअं हिन वक़्तु ताईं पाणी बीठो आहे त सम्झो था त असां कणिक खाए सघंदासीं। हिन वक़्तु ई हुकूमत 4000 रुपया मण अन्न करे छॾिया, इन खां पोइ छा कंदी? असां ग़रीब माण्हू मज़दूर जी मज़दूरी उहा 500 रुपया लॻी पई आहे ऐं ग़रीबनि खे खाइण जे लाइ अटो न आहे जेको 100 रुपया किलो थो मिले। हिन वक़्तु ताईं असांजी इंतिज़ामिया कोई बि तदारक न कयो आहे, को अटो ई सस्तो कनि। ऐं जेको राशन वग़ैरह तव्हां ॿुधो था त हुकूमत जी तरफ़ां जे चूंडियल नुमाइंदनि जी तरफ़ां राशन मिले थो, ग़रीबनि खे टेंट मिलंदा, कुझु बि कोन थो मिले। इहा सॼी ड्रामाबाज़ी आहे। मां पाण सोशल वर्कर आहियां, मूंखे ख़बर आहे सिर्फ़ु जेके मनपसंद माण्हू आहिनि उन्हनि खे टेंट बि मिलंदा, राशन बि मिलंदो, तंबू बि मिलंदो। ऐं जेके रोडनि ते माण्हू वेठा आहिनि तव्हां पाण ॾिसो था जिन जे घरनि में 5-5 फुट 3 महीननि बाद बि पाणी बीठो आहे, उन्हनि खे हिन महिल ताईं कुझु बि न मिलियो आहे। मुंहिंजा भाउ काई शइ न मिली आहे। असां इंतिज़ामिया खे रिक्वेस्ट बि कईसीं, अपीलियूं बि कईसीं, रोड ब्लॉक बि कयासीं, DC साहिबु खैरपुर खे बि चयोसीं, AC गंबट खे मुख़्तियार कार खे रिक्वेस्ट कईसीं असांखे टेंट, तव्हांजा राशन, तव्हांजी मच्छरदानियूं काई शइ न खपे, सिर्फ़ु घरनि जो पाणी निकाल कयो त जीअं असांजा जेके मारोड़ा रोडनि ते वेठा आहिनि इहे वरजाए वञी मन वॾे पंहिंजे घरनि में वेहनि। हाणे कर्ज़ वग़ैरह जे लाइ बि थोरो ॿुधायो त तव्हांखे गवर्नमेंट जेको फ़सुलु आहे उनखे बचाइण जे लाइ कर्ज़ वग़ैरह फराहम करे भाण ॾे खाद? बिल्कुलु बिल्कुलु भाण खाद त असांखे ॾे। असांखे हिन वक़्तु उन्हनि जी मदद जी तमामु घणी ज़रूरत आहे, तमामु घणी ज़रूरत आहे उन्हनि जी माना मदद जी। जेकर असांखे कर्ज़ ॾींदी, कर्ज़ खां वधीक त असांजे ॻोठनि जा पाणी कटराए, पाणी निकाल थींदा त कुझु ज़मीन सुकंदी, शायदि को असां ग़रीब माण्हू खां पोख पला करे सघूं। हिन वक़्तु जेके हारी आहिनि उहे तमामु घणा मजबूर आहिनि, छो जो उन्हनि कर्ज़ ते भाण कलर वठी ऐं विधो आहे त ॾिसो था पोइ उहो कर्ज़ हाणे असां छा मां लाहींदासीं? असीं न, पर जेके बि असांजा ग़रीब हारी आहिनि, ग़रीब तबिको आहे, उहो ॿुधायो छा मां कर्ज़ लाहींदी? कोन लहंदा असांजा कर्ज़ था, ॾाढा मजबूर आहियां। ॾुखिया आहिनि मुंहिंजा मारोड़ा सिंध जा जेके हिन महिल ॿुॾा पिया आहिनि। हीअ सिंध प्रोग्राम खे कंटिन्यू कंदे असां सां गॾु जेको आहे राणीपुर शुगर मिल जा जनरल मैनेजर नज़ीर अहमद जट साहब मौजूदु आहिनि। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त ताज़ो ई जेको आहे बरसातुनि में कमंद जे फ़सुल खे जेको नुक़सानु थियो आहे उन खे जेको आहे पंहिंजी हुन वापसि जेको हुन लेवल ते आणण जे लाइ हुकूमत कहिड़ा उपाउ वरिता आहिनि ऐं शुगर मिलुनि खे केतिरो नुक़सानु थियो आहे ऐं ईंदड़ जेको फ़सुल जी पोखाई आहे कमंद जी उन जे हवाले सां कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि। इन्हनि सभिनी सवालनि जे हवाले सां साईं खां पुछंदासीं। ॿुधाइजो साईं कि जेको ताज़ो ई बरसातुनि में नुक़सानु थियो आहे आबादगारनि जो? जीअं त हींअर गुज़िरियल बरसातुनि में आबादगार जो तमामु वॾो नुक़सानु थियो आहे, जंहिंमें कमंद जो फ़सुलु आहे या काटन आहे, उहो बिल्कुलु काटन त बिल्कुलु ख़तमु थी हुई, कमंद कुझु बचियो आहे। ऐं उन में जीअं त असांजो मुल्क जेको आहे एग्रीकल्चर मुल्क आहे, त
त असांजा हाणे कणक जी जेके पोखाई जो टाइम शुरू आहे इन जे लाइ गवर्नमेंट खे इहा रिक्वेस्ट आहे त गवर्नमेंट कणक जी पोखाई जे लाइ बिज ऐं भाण जेको आहे उन ते को सब्सिडी वग़ैरह ॾिए या यूनियन काउंसिल लेवल ते उहो हेठि जे सतह ते नंढे आबादगार खे मिले जीअं आबादगार पंहिंजो पाण कुझु सर्वाइव करे सघे। बाक़ी शुगर मिलूं बि हाणे स्टार्ट थियण शुरू थी वियूं आहिनि, जीअं त हिकिड़ी 2 शुगर मिलनि पंहिंजो बॉइलर लाइटअप करे छॾिया आहिनि। कोई 11 तारीख़ ते हल्दी इंशाअल्लाह ताला, को 15 तारीख़ ते हल्दी, त मिलूं मिलण शुरू थी वियूं आहिनि। कमनि तमामु घणो पाणी में अञा ताईं जेको आहे इलाही इलाइक़ा जेके आहिनि डिस्ट्रिक्ट खैरपुर जा जेके पाणी जे हेठि आहिनि उन्हनि जी पाणी जे कढाइण जा उहो गवर्नमेंट ई बंदोबस्तु करे सघे थी। बाक़ी हींअर ज़मींदारनि जे वस जी ॻाल्हि न आहे, ज़मींदार त बेवस थी चुको आहे। इन जे लाइ मुंहिंजी रिक्वेस्ट आहे सिंध गवर्नमेंट जे नुमाइंदनि खे त हू पंहिंजे इलाइक़े में जेकॾहिं कोशिशि करे पाणी कढाइनि या माना जनरली तौर ते किथे पाणी कढाइण निकिरी वञे। जीअं खैरपुर में तमामु घणा इलाइक़ा आहिनि जेके अञा ताईं पाणी जे हेठि आहिनि, उते कणिक बि कोन थी पोखाई थी सघे। इन जे लाइ त जीअं कणिक जी पोखाई थी सघे या फेबरवरी में उन्हनि में को कमनि जी पोखाई थी सघे, आबादगारनि लाइ बिज ऐं भाण में को तावन कयो वञे, जीअं त असांजी सिंध जेका आहे सरसब्ज़ ऐं शादाब थिए ऐं असांजो मुल्क जी जेका इकानमी आहे उन में जेको पंहिंजो भरपूर हिसो ॾियारे सघे। जीअं त नाज़रीन तव्हां जेको आहे नज़ीर जट साहब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, हुन जो चवणु इहो आहे त हुकूमत सिंध खे घुरिजे त सिंध अंदरि जेके एग्रीकल्चर ज़रात खे जेको नुक़सानु पहुतो आहे हुन जो अज़ालो करण जे लाइ जेको आहे हितां जा जेके नंढा आबादगार आहिनि उन्हनि खे जेको आहे भाण ऐं ॿी जेके ज़रई कर्ज़ आहिनि उहे फ़राहम कनि, ताकी जेको आहे ॿीहर जेको आहे असां पंहिंजे जेके इकनॉमी आहे हुनखे जेको आहे बहाल करे सघूं। हाणे वठूं था नाज़रीन शॉर्ट ब्रेक।